अस्सलाम वालेकुम तारसोब एसटीवी न्यूज़ हां वली मोहम्मद जाड़ो नज़र वजूं था दाबेची खां शौकत मंगी जे रिपोर्ट ते नाज़िन दाबेची जे रिहायशी पेरोज़ खान कलमती पंहिंजे पुटनि सां गॾु एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त उन जे अबाणे ॻोठ ऐं सर्वे ज़मीन जेका उन्हनि खे विरासत में मिलियल आहे उन ते कब्ज़ो करण लाइ उन्हनि जे भाइटियुनि फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में उन जो 20 साला नौजवान पुटु जावेद ज़ख़्मी थी पियो, जेको अस्पताल में ज़िंदगी जी जंग विड़ी रहियो आहे ऐं जान जे ख़ौफ़ मां हू पंहिंजे ॿियनि पुटनि खे वठी नामालूम जॻह ते मुंतक़िल थी विया आहिनि। अञा ताईं उन्हनि जा घर भाती यरगुमाल बणायल आहिनि, जिन जी असांखे का ख़बर नाहे त हू कहिड़े हाल में आहिनि। उन्हनि वज़ीर आला सिंध, IG सिंध, SSP ठट्टो ऐं कानून लागू कंदड़ इदारनि खे अपील कई आहे त नोटिस वठी उन्हनि जा जाइज़ हक़ ऐं जानी तहफ़ुज़ पिणु फ़राहम कयो वञे।